वीडियो ठाहीं जे असांजे मुआशरे में मंशात जेकी आहे वबा जी शक्ल इख्तियार करे वई आहे। ज़िले जे आमशोरे में ख़ासि तौर ते कोटली में वधंदड़ मंशात जो आज़ार ऐं ज़िले जे आमशोरे में मंशात इंडस्ट्रीज़ लेवल इख्तियार करे वई आहे। दोस्तों ॾिठो वञे त हिकु तरफ़ असांजे ज़िले जे आमशोर में वॾियूं वॾियूं मंशात तहरीकूं हलियूं, ख़ासि तौर कोटली में मंशात तहरीक हली, पर उहो दोस्तनि उन्हनि ख़ामोशी इख्तियार करे छॾी। हिन वक़्तु जेको अहम इशू पियो हले उहो आइस जो आहे ऐं आइस हिकु ख़तरनाक नशो आहे। आइस हिकु अहिड़ो नशो आहे जंहिंजे पहिरें इस्तेमाल खां पोइ माण्हू में ख़ुशीअ जा हार्मोन्स इंतिहाई सरगर्म थी वेंदा आहिनि, जंहिं करे इंसानु बेहदि ख़ुशी महसूसु कंदो आहे। आइस नशो 35 खां 72 कलाकनि ताईं रहे थो ऐं उहो शख़्स 72 कलाकनि ताईं जाॻंदो रहे थो। आइस जो इस्तेमालु कंदड़ खे जेका पहिरीं ख़ुशी मिलंदी आहे उहा आहिस्ते आहिस्ते घटिजी वेंदी आहे। उन सां गॾु माण्हू आइस जो हिकु वॾो डोज़ ॾींदा आहिनि जीअं हू पहिरीं ख़ुशी महसूसु करे। वक़्तु गुज़रण सां गॾु आइस माण्हू खे हॾनि खे पकड़े थी ऐं पोइ उहे माण्हू उन बदसूरत अमल जो आदी थी वञे थो। आइस इस्तेमालु कंदे इंसान ते एतबार करणु बेवकूफ़ी आहे। आइस इस्तेमालु कंदड़ जे हथां कंहिं बि वक़्तु अणवणंदड़ वाक़ियो थी सघे थो जेकॾहिं हू नशे में मस्तु हूंदो। ऐं आइस जो इस्तेमालु न करण जी निशानी उहा आहे त माण्हू 24 कलाक ताईं सुम्हंदो रहे थो। दोस्तों मुंहिंजी वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो हो त नौजवान नसलनि खे अहिड़े माण्हुनि खां परे रखी आइस खां परे रखियो वञे जीअं असांजी नौजवान नसल बची सघे। ऐं असांजे कोटली में ख़ासि तौर ते हर पाड़े में शहरियुनि खे घुर्जे त हू पंहिंजे पाड़े में नज़र रखनि ऐं आइस विकिरो कंदड़नि खे ख़तमु करण लाइ उन्हनि जो घेरो तंग कनि, जीअं असांजे मुआशरे में बहितरी अची सघे ऐं असां हिन ख़तरनाक नशे मां बची सघूं। असांजा दोस्त आहिनि कुझु कोटली जा जेके सोशल मीडिया ते कुझु ॾींहंनि खां वठी आइस ते लिखनि पिया ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे त आइस वारनि खे हितां ख़तमु थियणो खपे। पर मूं ॾिठो सोशल मीडिया ते त असांजा दोस्त उहे के अहिड़ा जेके SHO जी हिमायत पिया कनि माना, ऐं के दोस्त वरी इहा ख़बर पई आहे ज़रियनि वटां कुझु असांजा कलमकार बि आहिनि, ईअं न सभु पिया पर कुझु कलमकार आहिनि ऐं उहे सिर्फ़ु हज़ारनि में न बल्कि हू 5000 10,000 हुननि खां हफ़्तो था वठनि। त दोस्तनि खे घुर्जे त हिन ते नज़र रखनि ऐं इन ख़तरनाक नशे खां असांजे नसलनि खे बचायो।